अच्छा सर, जेकर मदई जी आसपास जा इलाइक़ा ये जेकर डिस्ट्रिक्ट शिकारपुर में कढिया था वञनि त तव्हां इनखे छा मुज़ाहिमत कंदव? ॾिसो हिकिड़ो प्रीएम्प्टिव आहे, असां उहो ॼाई न आहे, असां अॻे कीअं नालो सोचणु शुरू कयूं, ख़बर त पए अॻु में आहे छा, प्रीएम्प्टिव वठणु मुनासिबु न हूंदो आहे। में नओं एसएसपी साहब आयो आहे, जेका अमन अमान जी सूरत हाल वरी वधीक बिगड़जंदे नज़र पई अचे। ताज़ो बि वाक़ियो थियो आहे फुर जो लखी जो हथियार बंदन मोटरसाइकिल सवार के फायर करे ज़ख्मी करे विधो आहे। ऐं पूरे ज़िले जे हवाले तां एज एमएनए छा था सूरत हाल खे ॾिसो ओवरऑल सिचुएशन त ॾाढी का ईअं चइजे त सफ़ा अमुन थी वियो आहे, माण्हू ईअं घुमंदो अचे उएं न आहे शिकारपुर में, ऐं ईअं कॾहिं बि न थी आहे। मां सम्झां थो शाहज़ेब साहब जे बि हूंदे जंहिं एॾो घणो कंट्रोल कयो ज़िले ते, अगवा जेको शिकारपुर ज़िलो हिकिड़ो इंडस्ट्री बणिजी वियो ऐं पाकिस्तान में काथों बि माण्हू अगवा पियो थिए त उहो रिकवर अची शिकारपुर मां पिया थियनि, उहो हिकिड़ो तरीक़ेकार बंदि थियो। हिकिड़ो क्रिमिनल्स में चोरनि में ख़ौफ़ हिरास एतिरो पैदा थियो जो तव्हांजे साम्हूं सरेंडर पॉलिसी ग़लति या सही उहो हिकिड़ी अलॻि डिबेट आहे, पर इन्हनि चोरनि धाड़ेलनि सभिनी इन प्रेशर जे अंडर अची सरेंडर कयो आहे। त हिकिड़ी स्टेप्स हलनि था। नए एसएसपी साहब अचण सां तव्हां इहो ज़रूरु थियो हूंदो, हिकिड़ो क्राइम तव्हां ॿुधायो था, पर जीअं पुलिस वारो शहीद कयो उन जी रिटेलिएशन जहिड़े तरीक़े सां एसपी साहब कई, ॿ चोरनि जा माण्हू मारिया, हिकिड़ो इहो कल्ह वाक़ियो थियो आहे, हिकिड़ो पहिरियों थियो आहे, त मुंहिंजे ख़्याल में पुलिस पंहिंजे कम सां लॻल आहे ऐं उमेदु आहे त अमुन अञा बहितर थींदो। अच्छा, ॿियो त इन वक़्तु जेके ख़ासि करे असांजे ज़िले में ऐं असांजे हिकिड़े इलाइक़े में परसेप्शन बि जुड़ी पई आहे ऐं चमे गोयूं बि भई थियनि थियूं त कुझु असांजा जेके ज़िले जा हिसा आहिनि उहे नओं दिरो या लाड़काणे में मिलाया पिया वञनि, का नई तकबंदी थी थिए, इहो छा सिलसिलो आहे? ॾिसो तकबंदियूं त गवर्नमेंट न कंदी आहे ऐं नई गवर्नमेंट जो पावर आहे, इलेक्शन कमीशन जो पावर आहे, ऐं तकबंदी आइन जे मुताबिक़ हर 10 सालनि में थींदी आहे। त तकबंदी त अञा हाणे थी आहे, त मां नथो सम्झां ईंदड़ इलेक्शन या उन अॻिए इलेक्शन ताणी तकबंदी थी सघे। जोग्राफिकल का चेंज, का लोकल माण्हुनि जी रिक्वायरमेंट हुजे, उहा बि अवामी राय सां थींदी आहे। उतां जो अवाम उनखे अपील कंदो आहे या एप्लीकेशन्स ॾींदो आहे, ऐं वरी जाॾे वेंदा आहिनि उहे इलाइक़ा, उहो अवाम उनखे एक्सेप्ट कंदो आहे। वॾो हिकिड़ो प्रोसीजर आहे, पर आहे इहो प्रोविंशियल गवर्नमेंट जो पावर। काथे का अहिड़ी रिक्वायरमेंट हूंदी ऐं थींदो हूंदो त असांखे उनजो इल्मु न आहे, रेवेन्यू डिपार्टमेंट ऐं सीएम साहब खे ख़बर हूंदी, पर जिते का रिक्वायरमेंट हूंदी त थींदो। ईअं हरू भरू के माण्हूअ खे मुतमइन करण लाइ मां नथो सम्झां इलाइक़ा चेंज कया वेंदा। या उनजे आसपास जा कुझु दिहूं जेके आहिनि उहे बाक़ाइदे गवर्नमेंट ऑफिसिस में इन प्रपोज़ल ते कमु थो हले, तव्हांजे नॉलेज में माना इन सिलसिले में? न, मूंखे अहिड़े क़िस्म जी का नॉलेज कान्हे। अच्छा, ॿियो हिते जेका ख़ासि करे जेका ॻाल्हि हले थी पई त अमीर बख्श भुट्टो साहब उनखे पीपल्स पार्टी में आणण जे हवाले तां का पॉलिसी जुड़े पई? ॾिसो लीडरशिप जी हद ताणी उहा ॻाल्हि थियल आहे, अॻिते सॼी पार्टीअ खे त ख़बर न आहे, पर इहो ज़रूरु तव्हां वांगुरु जीअं तव्हांजी सहाफ़ियुनि जी रिपोर्टिंग जे थ्रू ई असांखे बि इहो अहसासु थिए थो त ज़रूरु का वेझाई थी आहे ऐं लीडरशिप वेलकम कंदी त ज़रूरु पार्टी बि वेलकम कंदी, ऐं जेॾा इख़्तिलाफ़ात घटि हुजनि उहो बहितरु हूंदो आहे सियासत लाइ। महर हाउस मदई जी अवां एमएनए आयो, उतां जो जेको रोड आहे इहो ख़ासो जेको आहे त ख़राबु आहे, मुसलसल शहरनि जो मुतालबो आहे त एमएनए साहब जेको आहे पाण बि अचनि वञनि था, पंहिंजो उन्हनि जो बंगलो आहे, पर रोड ते कॾहिं बि नज़रसानी न थी आहे। ताज़ो तव्हांजो हिकिड़ो असां लेटर बि ॾिठोसीं त इहो को टेंडर बि थियो आहे, असां हिकिड़ी ख़बर बि हलाईसीं सचाई न्यूज़ ते, असां खां माण्हू मुसलसल पुछनि था त इहो रोड आगे ठहंदो काॾे या कागज़नि में वियो ठही? न, असां वटि न इहो रिवायत ट्रेंड पहिरियों रही आहे त कागज़नि में स्कीमा हुजनि, न असां वटि स्कीमनि जी रिपीटेशन थींदी आहे, त इहो रोड बिल्कुलु ठहंदो। असां ॾिसो तव्हां थोरो पाण कैलकुलेट करे वठंदा कयो न, आया कॾहिं ऐं गवर्नमेंट में कॾहिं इहा डेवलपमेंट स्कीम मिली, उन हिसाब सां मां सम्झां थो महीने जे अंदरि इन कमु शुरू थी वेंदो। टेंडरिंग प्रोसेस बि थी वई आहे, अची बि वियो आहे, असां इहा स्कीम ॾिनी अथसीं, शुरू थी वेंदो महीने जे अंदरि। केतिरी स्कीम आहे, छा ठहंदो? मुंहिंजे ख़्याल में इहो आहे न, पेवर कयो अथव, रोड आहे हिन ते, रोड 20 मिलियन रखिया अथसीं, 20 मिलियन, ऐं इहो रोड कंदासीं जेतिरो थी वियो आहे त मुंहिंजे ख़्याल में 40 लखनि फरलांग जा, करोड़ किलोमीटर खनि थींदो इहो, किलोमीटर ॾेढ। ठीकु आहे, महिरबानी तव्हांजी।